अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं शकील अहमद ख़ास करे जी तो ॾिसी रहिया आहियो सिंधी ब्लॉग। दोस्तों इंशाल्लाह ही तव्हांखे वीडियो पसंदि ईंदो ऐं मूंखे बि ॾाढो पसंदि आहे ऐं सपोर्ट कंदा तव्हां भाइरनि जी वॾी महिरबानी थींदी ऐं सब्सक्राइब कंदा। ऐं ॿियो हिकिड़ो तव्हांखो सुवाल पुछणो, तव्हां ॿाहिरि खां जेके बि सिंधी ब्लॉग ठाहिनि था पिया, हीअ जेके मां हिन ते सिंधी ब्लॉग ते ही साउंड रखां पियो उहो कॉपी राइट लॻी पियो वञे। तव्हां जंहिं भाउ खे का ख़बर हुजे त ऐं ॼाण रखे हुजे त मूंखे ॿुधाए त मां ही फ्री में जेके आहिनि साउंड ही किथां कढां ऐं हिन ब्लॉग ते रखां, वॾी महिरबानी थींदी।